अस्सलाम वालेकुम। मां आहियां शहज़ाद उमरानी। दोस्तों, हिन ज़माने में तव्हांखे तमामु होशियार माण्हू मिलंदा, काफ़ी माण्हू अहिड़ा होशियार माण्हू तव्हांखे मिलंदा जो जिन्हनि कॾहिं स्कूल जो मुंहुं न ॾिठो हुजे, जेकी कंहिं वॾी कचहरी में न वेठा हुजनि, पर तव्हांखे ईअं महसूसु कराईंदा असां दुनिया जा वॾे में वॾा होशियार माण्हू आहियूं, वॾा चालाक आहियूं, माना ड्राड़ी ऐं पाण खे बुरदबार न करणु, हरू भरू ड्राड़, पंहिंजो वात हणणु, ॿिए जो टाइम ज़ाया करणु, ॿिए जो मथो खाइणु। अक्सर तव्हांखे ॿुधण में ईंदो हूंदो त के माण्हू चवंदा आहिनि, यार मां कंहिंजी ग़लति ॻाल्हि बर्दाश्त न आहियां कंदो। बाबा, ग़लति ॻाल्हि बर्दाश्त जो न आहे कंदो त सुठियूं ॻाल्हियूं त सभु बर्दाश्त कंदा आहिनि। हाणे असुलु मसइलो इहो आहे त माण्हू ग़लति ॻाल्हि खे बर्दाश्त करे, उनखे तहमुल सां ॿुधे, उनखे सुहिणे नमूने सां जवाबु ॾिए, उनखे सेटिफाई करे त अॻिलो सम्झे, यार मां जेका ॻाल्हि बि हूंदी आहे न, मां मुंहं ते चई ॾींदो आहियां। हाणे इहा कहिड़ी फज़ीलत आहे जो का ग़लति ॻाल्हि हुजे, कोई कंहिंखे मुंहं ते चई ॾिए, 5 माण्हू वेठा आहिनि या कंहिंजो को हया ई न करे। इहे माण्हू पाण खे तमामु घणो होशियारु सम्झंदा आहिनि, चवंदा आहिनि त असां हर ॻाल्हि मुंहं ते चई ॾींदा आहियूं। असुल में इहे माण्हू होशियारु न, मुंहिंजे नज़र में इहे जाहिल आहिनि। सुठियूं ॻाल्हियूं सभु बर्दाश्त कंदा आहिनि। सुठो तॾहिं आहे जॾहिं कंहिं बुरी ॻाल्हि खे ॿुधे ऐं उनखे बर्दाश्त करे, उनखे सुठो चइबो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त अक्सर चवंदा आहिनि त मां माना सभु कुझु मुंहं ते चई ॾींदो आहियां। बाबा, छो मुंहं ते चई ॾींदो आहियां? 5 माण्हू वेठा आहिनि, उनखे आराम सां बि माण्हू को सम्झाए सघे थो। अगरि कंहिं बि दोस्त में, कंहिं मिट में, कंहिं माइट में अगरि का ग़लती तव्हांखे ॾिसण में अचे थी, ज़रूरी न आहे त तव्हां उन कचहरी में उनखे रोके ऐं टोके छॾियो, ज़रूरी न आहे। अगरि उन में ख़ामी थी आहे, ग़लती थी आहे, त तव्हां सम्झी वञो ग़लतियूं इंसाननि खां थींदियूं आहिनि, फ़रिश्तनि खां ग़लतियूं न आहिनि थींदियूं। असां इंसान आहियूं, असां खां ग़लतियूं थी सघनि थियूं ऐं माफ़ी बि असां इंसान वठंदा आहियूं, छो जो माफ़ी उहे वठंदा आहिनि जिन्हनि खां ग़लतियूं थींदियूं आहिनि। हाणे हिकिड़े माण्हूअ ग़लति ॻाल्हि कई त उनखे फ़ौरन टोकण जे बजाए जॾहिं तव्हां प्रोग्राम मां फ़ारिग़ थियो, उतां उथो था, त तव्हां उनखे पंहिंजे मुंहं सां आराम सां सुठे नमूने सां सम्झाए सघो था। अगरि तव्हांखे सम्झाइण जो हुनुरु आहे, हीउ सम्झाइण ऐं सम्झणु हिकु हुनुरु हूंदो आहे इंसान में। मां सॼो ॾींहुं पियो मथो हणां, मुंहिंजी ॻाल्हि खे कोई सम्झे ई न, चवंदा यार तूं अलाए छा थो चए। हाणे मुंहिंजो सॼो ॾींहुं मथो हणणु त बेकार थियो न। अगरि मूं में हुनुरु आहे त मां तव्हांखे 2 लफ़्ज़ आराम सां सम्झायां, मुंहिंजो सम्झाइणु सुठो हूंदो त तव्हां सम्झी सघंदव। हाणे इहो हुनुरु अगरि इंसान में न आहे त उनजो ॻाल्हाइणु, उनजो सम्झाइणु बि फज़ूल आहे। अॻ में त वॾी ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॻाल्हाइण जो, कंहिंखे मुतमिन करण जो हुनुरु सिखो। ॻाल्हायो अहिड़ो जीअं 5 माण्हुनि जो ध्यानु तव्हां ॾे अची वञे। तव्हां जॾहिं बि ॻाल्हायो, थोरो ॻाल्हायो, ज़रूरी न आहे त घणो ॻाल्हायो, पर तव्हां जॾहिं ॻाल्हायो इहो सोचिजो त 5 माण्हुनि जो ध्यानु तव्हां ॾे थिए थो या नथो थिए। इन जो ऑपोज़िट ॿुधायांव थो, तव्हांजा मुखालिफ़ जेके आहिनि त उहे तव्हां ॾे ध्यानु कोन कंदा, पर अंदरूनी उहे तव्हांजे ॻाल्हियुनि जी कापी ज़रूरु कंदा। तव्हां जेका बि ॻाल्हि कंदव हुनजो बूथ ख़राबु थींदो, ईअं महसूसु कराईंदो त तव्हांजी ॻाल्हि उनखे वणी कोन, पर तव्हां यकीन कयो त उहो माण्हू तव्हांजे ॻाल्हियुनि जी कापी कंदो, उतां सबक़ु पिराईंदो। छो जो मुनाफ़िक़ माण्हू हूंदो आहे न, उहो कंहिंजी ॻाल्हि खे तस्लीम न आहे कंदो। खूह जे किनारे ते बीठो हूंदो, किरण वक़्त ताईं कंहिंखे तस्लीम न आहे कंदो। कुझु अहिड़ा बि मुनाफ़िक़ हूंदा आहिनि जेका ज़िंदगी में कंहिंजी ॻाल्हि तस्लीम न आहिनि कंदा, न किताबनि जी ॻाल्हि, न बुज़ुर्गनि जी ॻाल्हि, न अमीरनि जी ॻाल्हि, न मोतबरनि जी ॻाल्हि, कंहिंजी ॻाल्हि तस्लीम न आहिनि कंदा। सभु कुझु चवंदो मां आहियां, हालांकि उहो एतिरो न घुमियो वेठो हूंदो। पर अहिड़नि माण्हुनि सां वरी बहस बि बेकार आहे। मुंहिंजो हीउ वीडियो 2 लफ़्ज़नि ते आहे। हिकिड़ो त जॾहिं को चवंदो आहे त मां कंहिंजी ॻाल्हि बर्दाश्त न आहियां कंदो, मां कंहिंजी बुरी ॻाल्हि बर्दाश्त न आहियां कंदो, तव्हांखे इहा सम्झ हुजणु खपे त सुठियूं ॻाल्हियूं सभु बर्दाश्त कंदा आहिनि। तव्हां का बुरी ॻाल्हि बर्दाश्त था कयो, उनखे तहमुल सां सम्झो था, उनखे ॿुधो था ऐं उनखे सुहिणे नमूने सां हल था कयो, त तव्हां बहितरीनु इंसानु आहियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा हुई त माण्हू चवंदा आहिनि त मां मुंहं ते सभु कुझु चई ॾींदो आहियां। अगरि हिकिड़ो माण्हू ॻाल्हाए थो, कचहरी में ॻाल्हाए थो, सोभर आहे, उनखां ग़लती थी वञे त
तव्हां हुनखे रस्ते ते टोकियो था, बाबा इहो ग़लति थो ॻाल्हाए, छा थो करे, तव्हां अॻ में हुनजी ॻाल्हि ॿुधी वञो, उनखे फ़िलहालु न टोकियो। छो जो इंसानु आहे, उनखां ग़लती थी सघे थी, ग़लती थी बि वई, पर हाणे उनखे तव्हां पंहिंजे मुंहं सां जॾहिं वठी वञो त उनखे सम्झायो त हीउ जेको टोटको तो ॻाल्हायो, उहो टोटको तुंहिंजो ॻाल्हाइणु ग़लति हो, आईंदा ईअं न कयो। अगरि हुन में अकुलु हूंदो त उहो सम्झी वेंदो, ऐं तव्हां में सम्झाइण जो हुनुरु हूंदो त तव्हां हुनखे सुहिणे नमूने सां सम्झाए वेंदव। सम्झंदो उहो आहे जेको सुठो सम्झाईंदो आहे। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।